हिकिड़ो गरीब ॿार हिकु बार सत्संग में वियो, वेठो वीचारो, ॾाढो निर्धन, पर सत्संग में हुनजी रुचि हुई। सत्संग में वञी करे वेठो, कथा कीर्तन ॿुधई, संतन सां मिलियो, संतन ॾाढो प्रेम ॾिनो, त संतन खे प्रार्थना करण लॻो, साईं मुंहिंजे लाइ कोई वचन। मां ॿुधियो आहे कि संत वचन ॾींदा आहिनि, जे अगरि असां उन ते अमल कयूं त असांजो बेड़ो पार थी वेंदो आहे। त मूंखे ॾिसी करे तव्हां मूंखे कोई वचन ॾियो, पेशेंट ॾिसी करे दवा ॾियो। त संत ॾाढो प्रसन्न थिया उनजो इहो भाव ॾिसी करे। त उन्हनि चयो, तूं सभिनीनि जो भलो कंदो कर, जेतिरो थी सघे सभिनीनि जी भलाई कजां। उहो मथे वारो वेठो आहे परमात्मा, उहो तुंहिंजो भलो कंदो। बसि एतिरो वचन, 3 लाइन भी न चई, तुम सबका भला करो वो तुम्हारा भला करेगा, कर भला तो हो भला। बस एतिरो वचन चयो। और सेवक वो जेको आयो नौजवान, वो भी प्रेम वारो भाव वारो, न चयो जो आज्ञा। मेहनत किसानी करण लॻो पंहिंजी। त कुछ ॾींहं गुज़रिया त उन नगर जो जेको राजा हुयो, ॾाढो धर्मात्मा हुयो उहो भी, पर उनखे कोई औलाद न हुई, संतान न हुई। मंत्रिन चयो कि साईं तव्हांजी उम्र वॾी थी थिए, त घटि में घटि पंहिंजो कोई उत्तराधिकारी चुने वठो, या ॿार कोन्हे त गोद वठो संतान। चयो न, हाणे कोई गोद वठण जी ज़रूरत थोड़ी आहे, त भला कंहिं सुठे माण्हू खे, ज़िम्मेदार माण्हू खे ज़िम्मेदारी त ॾियो, अॻिते राज गद्दी उहो संभाले। कीअं ख़बर पए? त मंत्रिन सलाह ॾिनी कि हिकिड़ो कोई आयोजन कयो, सभिनीनि माण्हुनि सां तव्हां मिलो, हिक हिक जो ज्ञान ॾिसो, हिक हिक जो स्वभाव ॾिसो, पोइ तव्हां चुनाव कयो। चयो ठीकु आहे, चओ हरे राम। तारीख़ निश्चित कयूं, भाई हिन तारीख़ ते जेके भी इन में शामिल थियण चाहिनि था, राजा सां मुलाक़ात करण चाहिनि था, राजा पंहिंजो उत्तराधिकारी चुनण थो चाहे, त सभु पहुचो। त काफ़ी ॼणा पहुची विया। हिन नौजवान खे भी जानकारी मिली, भाई राज गद्दी राजा ॾियण वारो आहे, हलो असां भी कोशिश था कयूं। चओ हरे राम। कोशिश करण में कहिड़ो हर्ज आहे भाई, हलो मुलाक़ात करे था अचूं, राजा सां ॾिसी था अचूं, छा थींदो, 2-4 सवाल ई त पुछंदो। चओ जय श्री कृष्ण। हे भी बढ़िया, जेके इन वटि ठीक ठाक कपिड़ा हुया पाए करे ऐं निकिरे पियो, त लॻो कि न भैया मां कुछ सुठी पोशाक त पायां, राजा सां मिलण थो वञा। हे मुंहिंजा मेरा कपिड़ा था लॻनि, दाग लॻल पिया आहिनि। त पंहिंजे दोस्त खां कुछ पैसा उधारी वठी करे, हेॾां होॾां कुछ करे, हिकिड़ो सुंदर बढ़िया पोशाक जैकेट पाए वियो। चओ हरे राम। कि राजा सां मुलाक़ात करणी आहे, ईअं कीअं वञूं? बढ़िया सुंदर पोशाक पाए वञे पियो, ॾाढो ख़ुशि हुयो कि हल भले मूंखे राजा न बि चुनंदो कोई ॻाल्हि न आहे, पर राजा सां मुलाक़ात त थी वेंदी, ॾाढी सुठी ॻाल्हि आहे, इहा बि मुंहिंजे लाइ गर्व जी ॻाल्हि आहे। पहुचण जेॾीमहिल पहुचण वारो हुयो, कुझु समय हुयो, त राजमहल जे ॿाहिरि हिकिड़ो गरीब वेठो, भिखारी, फटल पुराणा कपिड़ा, शाल ओढ़ियल, चेहरे ते कई दाग। चओ हरे राम। उनखे मिलियो, हो वीचारो गरीब जेको वेठो हुयो, भिखारी, वो चवण लॻो भैया भगवान जे नाले ते कुछ ॾियो, मूंखे ॾाढी बुख बि लॻी आहे। कुछ पैसा हुया उन कढी करे ॾिना नौजवान, कुछ ही पैसा ॾेई छॾिया। हाणे उन चवण लॻो भाई थधि जो मौसम आहे, ॾाढी थधि बि थी लॻे, कोई कपिड़ो मिलंदो? चओ हरे राम। मूंखे अंग ते कोई ढकण जे लाइ कपिड़ो मिलंदो? ॾाढी थधि आहे, ॾाढी तकलीफ़ थी थिए। ॾाढी दया आई ऐं संतन जो वचन यादि आयो कि संतन चयो आहे सभिनीनि जो भलो कजां, तो परमात्मा तुंहिंजो भलो कंदो। चओ हरे राम। संतन जा वचन, सत्संग जा वचन यादि आया, तुरंत उहो जेकी जैकेट हुई लाहे करे उनखे पाती। चई भैया हे ई पाए हाली, मूं वटि त इहो ई अथई, इहो बि मां कीअं कीअं करे वठी आयो आहियां, मूंखे ख़बर आहे, पर तूं पाए, ठीकु आहे, तोखे तुंहिंजो तन ढकिजे, तोखे थधि न लॻे, तुंहिंजी रक्षा थी वञे। उन पाती, खूब दुआ ॾिनी उन गरीब, खूब दुआ। हाणे वियो, इन जी जेकी अपॉइंटमेंट हुई राजा सां, मुलाक़ात थियणी हुई, कुछ ही समय में हे इंतजार पियो करे कि राजा ईंदो, राजा ईंदो। मंत्री जन आया, सॼी सभा वेठी, राजा जीअं ई आयो त इन जी त धरती खिसकी वई। चओ हरे राम। राजा खे ॾिसी करे हैरान थी वियो, ध्यान सां ॾिठई, चई इहो केरु आहे, केरु आहे? अरे इहो त उहो ई आहे जेको ॿाहिरि वेठो भिखारी ठही करे। चओ हरे राम। हैरान, चई त हाणे न 10-15 मिंट पहिरियों मूंखे ॿाहिरि मिलियो, इनखे ई त मां जैकेट पातो आहे पंहिंजो। भरी सभा में हज़ारे माण्हू वेठा हुया,
राजा हिक हिक सां मुलाक़ात कई, पर हिन जी जेॾी महिल बारी आई, सिधो मंत्रियुनि खे चयो, भैया अॻिते राजा इहो ई तो। चओ हरे राम। महाराज तव्हां ॿियनि सां 10-10 मिंट ॻाल्हायो आहे, 15 मिंट ॻाल्हायो आहे, हिन सां त कुझु ॻाल्हायो ई कोन्हे, हिन जो त तव्हांखे नालो बि ख़बर कोन्हे। चई हा बराबरि नालो ख़बर कोन्हे, परिचय में आशा तव्हांजो कोई सुञातल आहे? चयो न न, बसि हिन स्वभाव जो मूंखे हिन जो परिचय थी वियो आहे। कीअं? चई बसि हाणे ॿाहिरि मां वेठो हुयुमि परीक्षा जे लाइ, कंहिं बि अची करे मदद न कई। चओ हरे राम। हे अकेलो हुयो जंहिं वटि हिकिड़ो सुंदर सुठो जैकेट पातल हुयो कि राजा सां मिलण आयो आहियां त सुठी पोशाक पाए वञा, बाक़ी त हिन वटि बि मेरा ई कपिड़ा हुया, पर हिन लाहे करे पारायो, हिन दया कई, बसि अहिड़ो ई राजा मूंखे खपे। चओ हरे राम। माण्हू अची करे हुनखे वाधायूं ॾियण लॻा कि भैया असांजो राजा तूं आहे, अॻिते तुंहिंजी त क़िस्मत खुली वई, काथे ग़रीब किसान हुई, काथे ग़रीबीअ में जीअंदे, हाणे त सिधो राजाईअ में जीअंदे, तो ते त भैया राजा उपकार कयो आहे। तॾहिं हुन ॾाढी प्यारी ॻाल्हि चई, चई राजा कोई उपकार न कयो आहे, मूं ते उपकार त सत्संग जे हिकिड़े वचन कयो आहे। चओ हरे राम। उन संत जे हिकिड़े वचन मूं ते उपकार कयो आहे, उनजी कृपा थी वई मूं ते, तॾहिं अॼु राजाई मिले थी। चओ हरे राम। बसि हिकिड़ो वचन संतन ॾिनो हुनखे, श्री कृष्ण गोविंद